अदा नाज़ण मोकिलियो आ। छो अदा इनायत खे ॿिन्ही अची खयो आ? बेचारे जो मगज़ ई फिराए छॾियो अथव। हिन बेचारे त कॾहिं इहो सोचियो बि कोन हूंदो त ईअं शमी अची हिन जे गाटे में पवंदी। ऐं तूं त कूंज जो बि खानो ख़राब कयो वेठी आहीं। अदी सभाई सब शमी ते चढ़िया था अचो। पहिरीं नी धड़की हुई पर हाणे धड़की आहे। पंहिंजे सौट जे घर में आहे, हुन जो थी खाए। महिरबानी करे हाणे शमी जे लाइ कुछ भी न चओ। मार ॾाढो तो एहसास थई झट में शमीअ जो। भले हाणे त शमी सभिनि जे अखियुनि जो ठार थी वई आ। तूं छा ते थी टडी हिन खूनण ते? ई छोकरी ही खूनण तुंहिंजो बि खानो ख़राब कंदई। अदी सभाई खून हिन किथे? मूं कयो आ। माई छा थी चवे? कुंवारो ॿार ॼण कोट खटियो अथस। अड़े खून जो थी चवी, खून जो। उहो खून जंहिंजो तो ते इल्जाम तो अचे। माण्हू भुणकनि था त कूंज जो जावेद कुछ लॻंदो हो ऐं तूं थी चवे त जावेद जो खून मूं कयो आ। दीदधार माई दीदधार, छो थी पंहिंजी मां ऐं नानी पुणाई सभिनी खे ख़बर आ तूं खून शमी कयो आ। तूं वरी छा ते थी अॻु कढी? हिकड़ी अॻई कोट खटियो वेठी आ। वॾे वाकी थी चवां त खून मूं कयो आ। चली पागल हिकड़ी बाकारे बस कह दे मत वार तू। आखिर तहां भाई साबित कण छा थी चाहियो? तहां जे दिल में केड़ो दूध रखला? किन्यू आयो भाई? छमी त ठीक आ पर तू छा ते छिती थी आई? अदा मां बयान ॾियण वेंदस, जरूर ॾियण वेंदस, इंतजार कोन कंदस। ऐं मां वञी पुलिस खे चवंदस त असल कातिल आहियां जावेद जी मां, मूं खून कयो आ। तोबा अल्लाह सही तोबा, हिते मुंहिंजी जाइ नाहे। ही ॿई त गोए खटण जे ख्याल में आहिनि। ख़बर काने केर खटे केर हाराए। आऊं त हलां थी। महिरबानी अदी सभाई सलाह ॾियण जी। तुंहिंजो छा आहे? तुंहिंजो पुट त कोन्हे न। अजय कूड़े केस में पे मुंहिंजो बचो लोड़े। तो त सदाई परावा पुट कुटिया आहिनि, अॼु बि तोखे परावा पुट ठाहियो आहे। मां त उन ॾींहं खां वठी परेशान आहियां जंहिं ॾींहं खां अज़रा हितां घरां निकिती आहे। ईअं थो लॻे ॼण ज़फर खां ख़ुशियूं ई सॼियूं खसिजी वयूं हुजनि। त पोइ अज़रा खे मुंहुं त कोन भॼायो जो तूं हेॾो मुते तो चिड़ी? तोखे पंहिंजी धीउ करे असां पंहिंजे घर में पनाह ॾिनी ऐं तो मूंखां मुंहिंजो पुट कसे वरितो। ही क़ुरान ते शमी त मुंहिंजे पुट खे छॾे दे। त पोइ जावेद खे मारियो त मारियो कीअं? उहा छोरी कत्ल करे नथी सघे, शमी माण्हू मारे नथी सघे, पोइ ॿियो केरु हो? इहो सच आ। शमी भलो सुहारो खणी चुमी ऐं ज़रीना खे चयो त मां जेल वञा थी, ऐं ज़रीना खे चई त तूं असलम जी शादी कूंज सां कर। पर ज़रीना इहो वाइदो न ॾिनो ऐं चुप थी वई। कूंज जे ज़रीना इहो वाइदो न ॾींदी न त असलम तोखे मुंडरी बि न पाराईंदो। वदा छोरी सफ़ा असली जवाब ॾेई बीठी आ। अदा मांखे त भउ आ चंदा छोरीअ खे काठ में अहिड़े कमदार करी तुझे वए खां पोइ असांजा इहे हाल थिया। अदा छोरो आ जो ईअं बर मुंहुं ॾेई अलाए काॾे हलियो, अलाए काथे आ, अलाए कंहिंजी हवाले। उहा छोरी न मोहन में न जीअरनि में। अदा मां छा कयां? ओ अदी मुंहिंजी भेण, जेकॾहिं तूं मुंड में मोचड़ो खणे आ न त अॼु हे ॾींहं ॾिसणा न पवणी आ। हाणे पई लोड़ ओ अदा तूं जो इहो कावन ते जरकंदो टोप पाए अचे हिते निकिते अचे हिते हा मोहई त मां ज़फर सां शमीअ जो निकाह कराईंदुसि। मुंहिंजी बि हेॾी दिलि थी वई तोखे ॾिसी त अदो आयो आ। हाणे मां धड़की आहियां, छा कई? हा हिन महिल ताईं त कुझु न कई हुई। रहियो कोयो छोरो बि वियो, छोरी बि जेल जे क़ाबिल। ओ अदा
ॿई पीउ पुट खट ते चढ़िया बालम लॻा वेठा आहियो अटे ते चटी। मां पिनी पिनी पई थी तव्हांखे टुकड़ो खारायां, मुंहिंजी पाड़ साई थी वई आहे। हाणे हिन वेले वञ न, वञी का सार त लहो, त छा थो वहे वापरे, छा थी चवे। हूअं त छमीअ जे लाइ हियां पियो फाटई, हाणे वञ न, वञी कपर घोर त लहेसि। अफलातून पियो पाण खे सम्झी, मर्द माण्हू आहे। हाणे शमी मां को ॾाढी थींदी, इहा तव्हांजी कमज़ोरी आहे जो शमीअ खे तव्हां चाल छॾियो आहे। मां वञांसि थो, ॾिसांसि थो वञी, हाणे मां ई हुनजो बिलो कंदुसि। बाबा मूंखे बि त वठी हलो, आख़िर मां बि ॾिसां त ग़रीबाबाद में थिए छा पियो। हिते ग़रीबाबाद में पुतलियूं थियूं नचनि, तमाशा था थियनि। तूं भी वञी ॾिस, हिकिड़ा आवीअ में पिया आहिनि, पर तूं भी वञी आवह में पओ। वादा अल्लाह जो नालो थी, मां बचन सूदी सूरन में आहियां। हाणे तूं हे पंहिंजो पुट कढ ॻोठ मोकिले, न त हे बि न कहे आवीअ में अचे। पोइ न चइजाए त अदी मां तुंहिंजे करे फासी पियुसि, तुंहिंजे करे मुंहिंजो पुट फातो अज़ाबनि में आहियां। मूंखे मयार न ॾिजाए, मां हथ थी ॿधाए। वादा अल्लाह जो नालो थी, मां इन्हनि पंहिंजनि बचनि जे करे आवह में पई आहियां, आवीअ जे विच में आहियां। तोखां थी सघे त हे छोकिरो ओॾे ॻोठ मोटाए। सभिनी खे न विझो कंहिं जंजाल में। यार ज़फर ॿुधो अथई न त हाकिम तबीब ख़ुदा पंध हिन ग़रीबाबाद खे त को परातो लॻी वियो आहे। बस यार हाणे बयान थियनि जिंद छुटे, पर शमीअ खे त सम्झायो थी। समझायो त तमाम, पढ़ायो बि तमाम। प्यारा खान, तव्हां सभिनि खां अॻु में शमी खे घुरायो त हुनजो बयान असां वठूं। कमदार करीम जी थी तूं आई शमी पुट? जी मां आहियां। बाबा जावेद क़त्ल थियो हिन घर में, तोखे हिन बाबत का बि ख़बरचार आहे त हुनजो बयान थींदो। बाबा सरकार जा असां बि कारिंदा आहियूं, तूं बयान ॾे, असां पाणे कोर्ट में उहो जमा कराईंदासीं। न साहब, हाणे मूंखे कंहिं ते बि एतबार न रहियो आहे, छो त मां हाणे सूरन जी सतायल आहियां। ताज़ो मुंहिंजे अॻियां खून थियो आहे, बयान सिर्फ़ मां जज जे साम्हूं ॾींदसि। साहब मूंखे गुमान आहे हिते सभिनीनि जे साम्हूं बयान ॾींदे किथे दुश्मनियूं न पैदा थी वञनि, तंहिंजे करे मां ऐं कूंज बयान सिर्फ़ ऐं सिर्फ़ जज जे साम्हूं ॾींदासीं। बुधमाई, तव्हांजे लाइ भला को नओं कानून ठहंदो छा? जेको तोखे चवणो आहे तो हिते असांजे साम्हूं चओ। चयमि न साहब त मूं ते बयान फराइण जे लाइ दबाव पियो थो पवे, तंहिंजे करे मां हिते बयान ॾियणु नथी चाहियां। बंदि कोर्ट में बयान ॾींदसि साहब, आख़िर खून थियल आहे जेको मुंहिंजे साम्हूं थियो आहे। मां इंसाफ़ थी घुरां। कीअं ज़फर, ईअं खुलियल बयान दुश्मनियूं पैदा कंदो न? सूबेदार साहब, खून खां पोइ वीचारीअ जो दिमाग़ी तवाज़ुन ईअं थी वियो। ॿ टे ॾींहं छॾियोसि, हाणे बयान ॾींदी साईं। ॾिसो न था वीचारीअ जी हालत कहिड़ी थी वई, ॻरी कंडा थी वई आहे, कंडा। अॼु नसरूअ जी दिलि तेल जीअं टिचकी रही आहे। नसरूअ जी दिलि ते एतिरा त ज़ख़्म लॻा आहिनि जिन नसरूअ जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुकुम कर रेस, ही विष्णु तुझे दर्दन जी दवा बणजंदो, छो त विष्णु जो डंगियल मरंदो न आहे, तड़पंदो आहे, तड़पंदो रेस। तड़पाणो न आहे,
हाणे मारणो आहे। अॻ में गरीब बाबा जे कंहिं बि माण्हूअ में एतिरी हिम्मत न हुई जो नसरूअ जे साम्हूं बीह सघे। अॼु गरीब बाबा जा माण्हू नसरूअ जी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाइण जी हिम्मत करे रहिया आहिनि। ऐं इहो सभु कुझु इन मास्तर जे करे थी रहियो आहे। मास्तर जे पेट में 2 अखर तालीम जा छा पिया आहिनि? हाणे इहो मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। नसरुल्ला खान, तूं माठ करे ॾिस त ही विष्णु छा थो करे। त पोइ वञ विझूं, वञ। मुंहिंजे फटनि ते मरहम रखण जो बंदोबस्त कर। किथे ईअं न थिए जो मुंहिंजे अंदर जी बाह में सॼो गरीबाबाद सड़ी खाक थी वञे। वञ, मां चवां थो वञ। रस जीअं तूं चाहींदे हिन दफ़े ईअं ई थींदो। ही विष्णु ख़ाली न ईंदो। छा थी करणु चाहीं? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में अचे ई कान थी। जेसिताईं चाचो प्यारो खूंज ऐं असलम जी शादी न कराईंदो तेसिताईं मां को बि बयान न ॾींदसि। उन्हनि माण्हुनि मूंखे सॼी ज़िंदगी सूर ऐं डंभ ॾिना आहिनि। ॿियो त मां कुझु बि नथी करे सघां। उन सभिनीनि जी बा तूं मुंहुं मां छो थी कढी? हू नथा करणु चाहिनि त न कनि, तूं मूंखे छॾे ॾे। हरू भरू ज़िद ते छो चढ़ी आई? मुंहिंजी दुनिया में ॿारनि छो थी ॿारी? मुंहिंजी ज़िंदगी दोज़ख छो थी करी? चयमि न तूं कोन कंदा। शमी, तूं पूंज खे छॾे ॾे। वो पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण कंदी। अजबा, मां तव्हां जे लाइ मरां ऐं तव्हां ई मूंखे छीनी धार करे रहिया आहियो। अहिड़ी बदनसीब आहियां छा मां? का साज़िश ज़रूर थी रही आहे। नाज़ण खान, तव्हांजो शमीअ जे मथां दबाव आहे। घर जे चौदीवारीअ जे अंदर कुझु न कुझु थी रहियो आहे, ज़रूर थी रहियो आहे। तॾहिं त शमी अधोध थी वई आहे। न सूबेदार साहब, न को दबाव कोन्हे। पंहिंजे अखियुनि सां न वीचारीअ खून ॾिठो आहे न, कॾहिं कुझु दिमाग़ ते असर अथसि। तव्हां 2-4 ॾींहं तरसो, पाणे बयान ॾींदी। तव्हां घबरायो न। न नाज़ण, मूंखे त हिकु वॾो तूफ़ान थो नज़र अचे। तॾहिं त शमीअ जूं अखियूं टांडा थियूं छिलाइनि। तोखां बि त कुझु पुछो हुयई न ज़फ़र, पोइ तो छो कंधु लिकायो हो? मूंखे त मामलो कुझु गड़बड़ थो लॻे। मूंखे बि जवारीअ का ज़रूर तव्हां कुझु मामलो लिकायो था, पर मां बि हिन ॻाल्हि खे ॾिसी रहंदुसि। उसी ॻाल्हि मां वधे वर वकड़ आहिनि साईं। मोहम्मद अली सूबेदार खे बि वाकई वॾी गिछा। यो निभागो आहे, चंड्रो आहे परे नंबर जो। बाबा पेर न भाई से पेर। गरीबाबाद जियूं नारियूं। यार प्यारा खान, थे छा थो पियो? तो बि सॼी उमिरि पुलिस में नौकरी कई आहे, माण्हुनि जा धण हकलिया थी। मूं बि सॼी उमिरि धण ठाहिया आहिनि। यार हिन फ़लसफ़े जी मूंखे त का कल ई कान थी। पर तोखे का ख़बर पवे थी? अदा नाज़ण, असां न जेको माइनि खे अबोझ ऐं सादो था सम्झूं, एतिरियूं अबोझ अथई कोन। या कूंज ऐं शमी पाण में सलाहूं अथई। ये जेके मायूं अथई न, शमी ऐं कूंज, ये ॿई हिक ॿिए सां मिलियल अथई। हिक ॿिए जो हाल अहवाल कंदियूं अथई। हुन जे हाल जी हुनखे ख़बर आहे ऐं वरी हुन जे हाल जी हुनखे ख़बर अथई। मूंखे त अॻे ई धप आई, आऊं त अॻे ई ॾिनोसि त मूं त रड़ियूं पे कयूं त मूंखे न खपे, आऊं आयोसि तो वटि। यार प्यारा खान, एतिरो अयाणू मां बि कोन आहियां। भला शमी चाहे छा थी? कोर्ट में छा बकंदी त? अदा नाज़ण, ॻाल्हियूं आहिनि ॿ। हिकु त असलम कयो आहे खून पंहिंजे हथनि सां। ॿियो त शमी बयान थी ॾे 164 ते त खून मूं कयो आहे। शमी वॾी सियाणी आहे। हुनखे ख़बर आहे त असलम गैरत में अची
खून खणी वेठो आहे। ॻाल्हियूं खुली पयूं आहिनि, मूमल पके पई थी ऐं जे इहा असलम खे ख़बर पइजी वई त कूंज रहिजी वेंदी ऐं मां ॿधजी वेंदसि। सो चाहे थी असलम ऐं कूंज जी शादी थी वञे। ही वरी नओं फ़लसफ़ो किथां घड़ी ॾींहं ॾिठे जो पियो तो ख्वाब